नाज़िर रोड़ी वेझो मासूम नीगर नारा केनाल में बुॾी फोत थी वियो आहे। पटनी थाणे जे हद नारा केनाल में ॻोठ ॿुधो खान उमराणी में 4 वरियनि जो नीगर रियाज़ रांदि खेॾंदे पेर तिरकण सबब नारा केनाल में बुॾी वियो। पार्सल नीगर के बेहोशी वारी हालत में नारा केनाल मां कढी तालका अस्पताल रोड़ी पहुचायो, जितां खे सखर सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। नीगर सखर नियंदे फोत थी वियो। पार्सल तालका अस्पताल रोड़ी जी इंतजामिया ते गफ़लत जो इल्ज़ाम हणंदे कार्रवाई जी घुर कई आहे। नाज़िर रोड़ी वेझो मासूम नीगर नारा केनाल में बुॾी फोत थी वियो आहे। ख़बर के ॾियूं पिया नाज़रीन त रोड़ी वेझो मासूम नीगर नारा केनाल में बुॾी फोत थी वियो आहे। पटनी थाणे जे हद नारा केनाल में ॻोठ ॿुढो खान उमराणी में 4 वरियनि जो नीगर रियाज़ रांदि खेॾंदे पेर तिरकण सबब नारा केनाल में बुॾी वियो। पार्सल नीगर के बेहोशी वारी हालत में नारे केनाल मां कढी तालका अस्पताल रोड़ी पहुचायो, जितां खे सखर सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो।